ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, तव्हां सां शेयर कंदासीं। मीरपुर ख़ास में अरब शहज़ादनि पारां शिकार दौरान फायरिंग खां रोकण ते मक़ामी बाअसर मछिरजी पिया नौजवान मुबैना तौरु अगवा थी वियो आहे। मक़ामी बाअसरनि मछिरजी घरनि ते काह करे दुकाननि मां फुर लुट कई आहे ऐं बाद में अब्दुरहमान खे अगवा करे खणी विया। नौजवान जे अगवा जी शिकायत पुलिस खे ॾिनी, पर उहा फ़रियाद ॿुधण जे लाइ तयार ई नाहे। वारसनि जो चवणु आहे त ख़दशो आहे त संदन नौजवान खे मारियो वेंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास में अरब शहज़ादनि पारां शिकार दौरान फायरिंग खां रोकण ते मक़ामी बाअसरनि मछिरजी नौजवान खे गुम करे छॾियो आहे। जिन नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ास जा मक़ामी बाअसर बि मछिरजी पिया आहिनि। नौजवान खे मुबैना तौर ते अगवा कयो वियो आहे। वारसनि इहा शिकायत कई आहे त पुलिस खे फ़रियाद दाख़िल कराई आहे, पर पुलिस ॿुधण जे लाइ तयारु नाहे। ख़दशो आहे त संदन नौजवान खे मारियो वेंदो।